खुदा न्याणी जे सिर ॾियां ख़ैर करे। ज़ालमन जे ज़ुल्म में नाहक पीड़जी वई। हाणे त दुश्मननि लाइ बि दुआऊं पई करी। दुश्मनी त तव्हांजी उन्हनि जे मर्दनि सां आहे, पर न्याणी सां कहिड़ी दुश्मनी? इहे बि ग़रीबनि जूं दुआऊं आहिनि, तॾहिं त उन्हनि जे घरनि मथां का न का मुसीबत रोज़ किरे थी। असुल फसाद जी जड़ त वली दाद आ। खुदा के हुन जूं पाड़ू पटे त हिन ॻोठ जे मथां वॾे खां वॾो ॾमर लही पवंदो। अदा चवंदा आहिनि त रब रुसे त मत खसे। हुननि जी हाणे मत खसजी वई आहे। कंहिं न कंहिं ओझड़ में हाणे ज़रूर पवंदा। खुदा कंदो ईअं ई पंहिंजनि मसलनि में फाथा पिया हूंदा ऐं असांजी जान छुटी पवंदी। प्रभु तू चरियो त नहीं थियो। वली वारनि जे घर में घिणंदे उन जे अंजाम जी ख़बर अथई। हिक ॿिए जी रत जा पैसा आहिनि। इन खां वधीक ॿियो कहिड़ो अंजाम थींदो? जेकॾहिं न कंहिं ॾिसी वरितो त असांजे घर में घिड़ी अची असांखे बंदूकूं हणंदा। वली दादा ऐं मौला दादा छोकिरे खे ॻोल्हण शहर विया आहिनि। अनवर वथाण ते हूंदो। सॼो घर खाली आहे रुस्तम, सॼो घर। इन खां वधीक मुलाक़ात लाइ राणीअ सां मूंखे ॿियो मौक़ो न मिलंदो। वली वारनि खां वधीक त ख़तरनाक उन्हनि जी रन्ना। रुस्तम आइफ आहे तुंहिंजी जवानीअ ते। अरे हाणे रननि खां बि डिॼण शुरू कयो अथई। ॻाल्हि डिॼण जी नाहे रबू, डिॼण जी नाहे। त पोइ पेर पोते छो कया अथई? ॾिसी यार, दुश्मन हुजे या सॼण, पर कंहिंजी खड़ उरांघण मूंखे सुठो नथो लॻे। सॼी रात घिटी में बीठा हूंदो या घर मिलंदो? अब्बा असां हली घर निंड कयूं, मथां दुश्मन बंदूकूं खणी अची घर में घिड़न। दर बंद करे या चौकीदारी घर जे अंदर भी करे सघो था। इहो लाज़मी न है जो बंदूकूं खणी ॻोठ वारनि खे घिटी में बे ॾेखारियो। हाणे असीं बि वली दादा वांगुरु मोतबर थी विया आहियूं। हलो कर। चाचा तू हली आराम कर, असां अचूं था। बाबा असां पंहिंजे दर ते बीठा आहियूं। सॼी रात घर जे दर ते बीहण सुठो न आहे। हा बाबा घर अचूं था, तू हाणे हल। रुस्तम अॼु मूंखे हर हाल में उॾे हलणो आहे। पर सौट तू राणीअ सां कीअं मिलंदे? रुस्तम तू रुगो उन्हनि जी खड़ ते बीहजाए, बाक़ी कम मूंखे करणो आहे। भाॼाई मां वञा थो थाणा ते, तूं अंदरि अकड़ो ॾेई छॾिजांइ। पोइ घर जो ख़्यालु केरु कंदो? भाॼाई तूं चऊं त कंहिंखे ताक़त आहे जो असांजे घर जी चाट टपे? तूं घर जो ख्याल कजाए, मां हाणे हलां थो। ठीकु आहे? मुंहिंजे हूंदे केरु ईंदो? भाॼाई हाणे सुम्ही रहो, अजायो छो थी वती हलंदी? हा जी मां निंड कयां ऐं तूं पंहिंजे आशिक सां भॼी वञी। गलती थी वई, तोसां ॻाल्हाइण पंहिंजे वक़्त जो ज़ियान करणु आहे। हा तव्हांखे छूट छॾे ॾियां न, पोइ मां सही आहियां। नाज़ा त बची वई वीचारी, पर मां सम्झां थी तूं मुंहिंजो सिर ज़रूर खणंदीअ। तव्हां एतिरियूं सुथरियूं मरण वारियूं न आहियो। लॻे थो मुंहिंजो कांध पोइ खाई उन खां पोइ मरंदियूं। आमीन, अलाह कंदो। छा इहो छा चई? आमीन?
भली चो आमीन। पर याद रख आऊं तहां जो कांध पो खाई उन का पोइ मरंदुसि। सुम न सुम तुंहिंजी मर्ज़ी, मां त सुम्हां थी। असां जेकॾहिं भॼी वेंदियूंसीं न त तोखां कोन डिॼंदियूंसीं। सौट इहा रनत सुम्हण जी आहे ई कान। अचायूं हिते बि पंहिंजो वक़्तु था विञायूं। जेकॾहिं कंहिं ॾिसी वरितो न त दमचर मची वेंदो ऐं सॼो ॻोठ सुजाग थी पवंदो। हाणे छॾे सिधके हल। रुस्तम चई सच तो, ही माई वाकई सुम्हण वारी न आहे। वली त वली, ही त वलीअ जी माउ लॻी। अॼु त मां बि तयारु हुयसि नाज़ा खे ॾिसण जे लाइ। अचां पई। खुदा खणी ख़ैर कयो, नाज़ा खे होश अची वियो। घर वठी आया अथसि, तूं शाम वञी मिली अचिजांसि। अम्मा अदी नाज़ा कहिड़ी ॻाल्हि जे करे ज़ाहिर पई थो? पुट अञा बि पुछी थो, ख़बर कान अथई त ॾाइणनि जे हथ में आहे। हद खां वधीक नाज़ा मथां ज़ुल्म कनि था। हू ज़हर न पींदी त ॿियो छा कंदी? मरियम तूं वञी सम्झाईंसि त सदाईं अहिड़ा ॾींहं न आहिनि रहंदा। ॾुखनि पुठियां सुख ईंदा आहिनि। जबल खे छा थियो अथव? नाराज़ लॻो वेठो आहे। नाज़ा जो हाल बि पुछण न आयो। अम्मा अबे ॻाल्हायो अथसि। छो गफ़ार? जबल सां छा ते अटकियो आई? अदी मरियम इहो अदे गफ़ार चयो त इहे सभु मुसीबतूं नाज़ा जे मथां जबल जे करे आहिनि। ॿियो न त छा? जबल जे वापसि वञण सां छा हू नाज़ा जे मथां ज़ुल्म करण छॾे ॾींदा? तूं बि गफ़ार चरियो आई। नाज़ा सां जेको एॾी मोहबत करे थो, सो चाहींदो त नाज़ा सूरन में हुजे। पर मरियम पर खे हाणे छॾ। उथी उथी जबल खे हली परचाए। अच। नाज़ा के न तो सारे सका। अरे यार की खबर आई तो तू असां का वधीक नाज़ा के चाही तो। पर यार मुखे बुधा मां छा कयां? कीअं पंहिंजी कावड़ ते काबू कयां?
पंहिंजी न्याणीअ खे मौत जे बिस्तर ते तड़पंदे ॾिसी आयो हुअसि। मुंहिंजे अखियुनि अॻियां हूंदे हुए मूंखे माफ़ कर यार, माफ़ कर मूंखे। हाणे बस बि कंदव या सभिनी खे रुआरींदव? अलाह ख़ैर कयो आहे। गफ़ार, तू दुकान तां कुझु सामान वठी अच। मूं मिठो देगड़ो बासियो हुयो त मासूमनि खे करे खारायां। ला 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 हल मरे, मूंखे 2 टे रुपया खणी ॾे ऐं ॿुधाए त छा छा आणिया। राज़ा जे सिर ॾे अलाह ख़ैर कयो आहे। निभागी छोरी मुंहिं बि कान अजायो ज़हर जो चिमचो पी सॼे ॻोठ जा माण्हू असांजे मथां खिलाए छॾे। तरह तरह जूं ॻाल्हियूं पिया माण्हू कनि। हाँ, को कीअं थो चवे, को कीअं थो चवे। हाणे कंहिंजा वात बंदि करे कंहिंजा वात बंदि कयां? भाॼई हेतिरो कुझु थियण खां पोइ बि पंहिंजे वात ते काबू नथी करी। सच थी चए जन्नत, सच थी चए। ज़हर जो चमचो पी असांजे मथां माण्हू खिलाइण जी हिनखे ज़रूरत कहिड़ी? जेकॾहिं मरण जो एतिरो ई शौक़ु हुअसि न, मूंखे ॿुधायां हिकिड़ो नवड़ियो कारतूस ठोके कयां सां पूरो ओबासी बि कोन जे यहाँ। मूं त मरण जी कोशिश कई हुई, पोइ तव्हां न बचायो आहे न। छो बचायो आहे? तड़पी तड़पी पाण ई दम ॾियां हा। हाणे ने हिकिड़े चिमचड़े सां तूं बि कान मरी आ। अया जाए खरी वञी हा, ये वाछू बाछू फिरी वञनि हा, पोइ पई हुजी हा खट ते, पोइ कंहिंखे लाचार पियो आहे जो सॼो ॾींहुं वेठो तुंहिंजी ख़िदमतड़ी करे हा। शुक्र मञ वलीअ जो जे ओॾीमल जो ओॾीमल तोखे अस्पताल खणायो। सॼी ज़िंदगी जे सूरन खां तुंहिंजी जान बचाइस। तव्हां खां वधीक ॿिया सुर कहिड़ा हूंदा मुंहिंजे लाइ? जन्नत समझाईसि, मां चवां थो समझाईसि, जे मुंहिंजे हथनि सां मरी न पवे। ओए मारे छॾ न मूंखे, केरो क्या तोखे? मां चवां थो त बस वली बस। ही त पंहिंजा होश विञाए वेठी आहे, तूं त होश में रह। समझाए छॾीसि, मां चवां थो समझाए छॾीसि त अॻिते मूंसां वात न हणे। कान हणंदी, तोसां वात कान हणंदी, ऐं पाण हिनखे समझाए थी छॾियांसि। जेकॾहिं ही न समझी न त हिन जी ज़ुबान ॾंभण बि मूंखे ईंदी आहे। तूं हाणे वञ ॿाहिरि। तूं इहे कान सुधरंदी जेसि ताईं तुंहिंजो निकाह मौलादात सां न विछाईंदसि। जेकॾहिं इहो ज़ुल्म कयो आहे त उन ॾींहुं मां वरी ज़हर पीअंदसि। हाणे ज़हर उहो त हिन घर में रखंदासीं ई कोन। त पोइ बिजली में हथ ॾेई मरंदसि। मरी या बची मुंहिंजी सिहत ते को असर न थींदो। हा, बाक़ी जेकॾहिं पंहिंजे वात ते काबू रखंदी आहे न त कुझु ॾींहंनि जी मोहलत मिली वेंदई। ऐं जेकॾहिं तुंहिंजी इहा ॼाड़ी हलंदी रही न त पोइ सुभाणे तुंहिंजो निकाह मौलादात सां विछराए छॾींदे। पोइ पाण वो तोखे लॻाम में काबू करे वठंदो। हा भाॼो, तूं वञी पंहिंजो कमु कर, मां नाज़ा खे पाणी समझायां।
जो त कम ई गोरा उन पासे जो कम ई न ॾिजां कनन खे त खणी मां पासीरो कयां पर हुअर न जो सिधो अचे थी कनन में हथ विझे पोइ छिक छिका लॻी पई हूंदी छॾाइण वारो बि को वेझो कोन ईंदो हाणे तूं ई ॿुधाए अहिड़ी रन जे मां मोह पवां हाँ ख़बर मुंहिंजो चवण नथी वठे बाक़ी वेंदी ज़रूर अॼो को ॾींहुं हुननि जो दिमाग़ ठरण ॾे सुभाणे वेंदसि अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केड़ा हाल थी बिचारे? ठीक हाल है नरेश। ॾे ख़बर बेचारा तव्हांजी छोकरी ज़हर छो पीतो? नरेश असांजी छोकरी ज़हर पीतो सा बची भी हुई पर जन तव्हां हिते बीठा हूंदो तो मां कोन बची सघंदुसि। असांजे बीहण सां तोखे छा थींदो? वलीदाद जे ॾिसी वरितो न त तव्हांखे कुझु चए या न चए पर मूंखे बंदूक ज़रूर हणंदो। रुस्तमा ही वीचारो मिस्कीन सच थो चए असांजे करे हिन मथां मुसीबत अचे अच त हलूं सो त। रेस हिकिड़ी ॻाल्हि पुछांव नाराज़ त कोन थींदो? ॻाल्हि कर सच ॿुधाईंदो कूड़ त न हणंदो न? बेजार तोसां कूड़ हणण मां असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? पीर जे मरण ते असांखे वध में वध ख़ुशी थी पर यार उन सां गॾु मुंहिंजो पुटु मखण बि मारिजी वियो आहे। असां मिसकीननि खां पलान त नथा करे सघूं पर रब जे दर झोल खणी हुनखे पिटूं ऐं पारा था ॾियूं था। सच ॿुधायो त मुंहिंजे पुट खे तव्हां मारियो आहे? ॾिसो मां न फरियाद कंदुसि ऐं न ई वरी पलांद करे सघां बस सिर्फ़ एतिरी ख़बर पए त हुनजो कातिल केरु आहे। छा तोखे लॻे थो त मां खण खे असां मारियो आहे? नाराज़ न थियो मां हुनजो पीउ आहियां जे हथ में बंदूक ॾिसां थो उनखे कातिल थो सम्झां। छो न उनखे कातिल सम्झां? मुंहिंजे पीरीअ जो सहारो जो खसिजी वियो आहे। बेचारा ना ई असां पीरल खे मारियो आहे न ई तुंहिंजे पुट मखण खे। वलीदाद वारनि खे छॾ उन्हनि सां पाण निबरी पवंदासीं बाक़ी बेचारा जेकॾहिं तूं यकीन वठी त असां तोखे इतबार ज़रूर ॾींदासीं। न ई असां मखण खे मारियो आहे न ई वरी असांखे का ख़बर आहे। इहा ख़बर जॾहिं बि पई न त बेचारा तोखे ज़रूर ॿुधाईंदासीं। अच सोट हलो। पहिरियां ई शक हो पर हाणे पूरी पक थी वई त मखण ऐं पीरल जो कातिल जबल आहे। जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू